नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची खां ख़बर ॾींदा आहियूं त कराची जे सोराब ॻोठ थाणे जी हद लासी ॻोठ अयूब खान समेत केतिरनि इलाइक़नि में SHO सोराब खान पारां सिंध हुकूमत पारां ऐलानिया कोरोना वायरस लॉकडाउन ते अमल कराइण जूं ख़बरूं अचण बाद अॼु मुज़ाकिरा इलाइक़े जुज़वी हड़ताल रही। पुलिस अवाम आॾो बेवस बणियल लॉकडाउन ते ॿिए ॾींहुं बि सोराब ॻोठ पुलिस अमल न कराए सघी आहे। बाज़ारूं माण्हुनि जे रश, केतिरियूं ई दुकानूं खुलियल, मुख़्तलिफ़ दुकान ते आवाम जी रश। मुज़ाकिरा इलाइक़नि में ट्रैफ़िक बि मामूल मुताबिक़ हलंदी रही। रुगो ॿिनि मोटरसाइकिलुनि ते सवार पुलिस वारा नज़र आया। के बि मोटरसाइकिल में लॻियल सारन वॼाईंदा हिकु घटी खां थींदे ॿिए घटी मां निकिरी गायब थी विया आहिनि। इलाइक़े वासी आलमी वबा कोरोना वायरस सबबि परेशान। सोराब ॻोठ पुलिस बेख़बर। रवासिन वज़ीर आला सिंध, IG सिंध ऐं ॿिनि वसवारनि खां मुतालबो कयो त SHO सोराब ॻोठ खे पाबंद बणायो वञे, जीअं लॉकडाउन ते बहितर नमूने सां अमल दरामद थी सघे। भाई असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं गडाब जे इलाइक़े कराची में, जेको लासी ॻोठ आहे, जितां नका पुलिस माण्हुनि खे हटाए थी। माण्हुनि जे ॿिनि जो अलावा त ॿ माण्हू बि गॾु विहण न था। हिन जॻह ते 10 माण्हू, छा 100 माण्हू बि गॾु घुमंदो थो हुते। ऐं न को कंहिंखे हटाइनि था, न छा होटल ऐं दुकान बिल्कुलु बंदि आहिनि। पर माण्हुनि जे कोई एक्शन न खयो वियो आहे। माण्हू जेके 10, 20, 50 माण्हू वेठा, 50 माण्हू बि बाज़ार में घुमंदो थिए। तव्हां ॾिसी सघो था बाज़ारूं फुल लॻियूं पियूं आहिनि। त हेॾे जाॾे करे तव्हां ॾिसी सघो था बाज़ार जेको आहे फुल लॻियूं पियूं आहिनि। न कंहिं माण्हू खे हटाए थो वञे, न छा कुझु बि न। हे हिकु माण्हू जी ॻाल्हि न आहे, हे पूरे मुल्क जी ॻाल्हि आहे। हिकु माण्हू वठी अचे थो, पूरो ख़ानदान वठी अचे, ख़ानदान मां पूरो मुल्क वठी थो वञे। ऐं जंहिंजे करे ख़ुदा रा पंहिंजे मुल्क जो अहसासु कयो, सभु पंहिंजे घरनि में वेही ऐं पंहिंजो परसुकुन 15 ॾींहं वियो। इस्पताल जे वञण खां तव्हांजे घर वेहणु भलो अथव। घर वञणु तव्हां बहितर आहे, पंहिंजे बचनि लाइ वेठा हूंदो, इस्पताल वेंदो। इस्पतालनि में वॾियूं ॾुखाइयूं आहिनि। असां इन जे करे अवामी न्यूज़ जे तरफ़ां तव्हांखे ख़ुदा रा चऊं था, पंहिंजे घरनि में वेही 15 ॾींहं सुकून सां गुज़ारे। जेकॾहिं तव्हां हुकूमत खां नथी अचे, तव्हांखे नथी अपील करे, नथा अंदरि कनि, त तव्हां पंहिंजो पाण ते कुझु अहसासु कयो। पंहिंजे घरनि में वेहो, पंहिंजे बचनि सां वेही ऐं पंहिंजी सुकून ज़िंदगी गुज़ारे। इस्पताल जे वञण खां घर में वेहणु तव्हां लाइ भलो अथव। ऐं मूंसां गॾु कैमरामैन इरफान अली बुले थी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।